जी बिल्कुल, बान सईदाबाद जे ॻोठ गुलशेर महर में बेदर्दी सां क़तल कयल नारी आहे प्राइमरी टीचर नवीन फातिमा उर्फ नूर ऐन महर जे मुड़ुस आहे मंसूर अली सूमरो गिरफ़्तारीअ जी जेको तरदीद करे छॾी आहे। मूंखे कंहिं बि गिरफ़्तार न कयो आहे। अहिड़ो नारीअ जो मुड़ुस आहे मंसूर सूमरे तरफ़ां जेको ॿुधायो। उन सिलसिले में नारी नवीन फातिमा उर्फ नूर ऐन महर जे मुड़ुस मंसूर अली सूमरे ॿुधायो त गुज़िरियल ॾींहं खां वठी सोशल मीडिया ऐं मीडिया ते न्यूज़ हली रहियूं आहिनि त मंसूर सूमरे खे जेको आहे उहो गिरफ़्तार कयो वियो आहे, मगर मूंखे कंहिं बि गिरफ़्तार न कयो वियो आहे। मुंहिंजे केस जेको उहो ख़राब कयो पियो वञे। मूंखे DIG हैदराबाद पीर मोहम्मद शाह जेको आहे तलब करे जेको डॉक्यूमेंट जेके आहिनि उहे मूंखां घुरिया, जेका पोइ मां CI हैदराबाद जेको थाणो आहे उते वञी जेको आहे पुलिस ऑफिसरनि वटि जेको व्हाट्सअप ऐं कागज़ ऐं ॿी जेका समूरी डेटा जेकी आहे उन्हनि खे जेको आहे उहा मुहैया कई वई आहे। जिन जो चवणो त मूंखे जेको आहे कंहिं बि गिरफ़्तार न कयो आहे। मां हिन वक़्तु बि पंहिंजे घर मौजूदु आहियां, मगर कंहिं बि सूरत में जेको आहे न केस सां हटंदुसि न, छो त मूंखे जेको आहे उहे धमकियूं जेके आहिनि उहे गुज़िरियल ॾींहं खां वठी मिली रहियूं आहिनि। मां DIG हैदराबाद खे बि दरख़्वास्त ॾेई चुको आहियां। पुलिस ते जेको मूंखे एतमाद आहे, पुलिस जांच करे रही आहे, मगर मुंहिंजो कुझु माण्हू जेके आहिनि उहे केस ख़राब करे अहिड़ियूं कूड़ियूं जेके आहिनि उहे न्यूज़ जेके हलाए रहिया आहिनि। हिननि जो चवणु त अहिड़ी ख़बरुनि खां जेको आहे पासो कयो वञे, मगर मां कंहिं बि सूरत में केस सां जेको आहे हटंदो न। हिन जो चवणो त नारीअ जो पीउ जेको अली मोहम्मद अली महर जेको उहो मुसलसल जेको उहो धमकियूं ॾेई रहियो आहे मूंसां इंसाफ़ कयो वञे। उन सिलसिले में मुंहिंजो जॾहिं SSP जामशोरे सां राब्तो थियो, हुन ॿुधायो त मंसूर अली सूमरे खे जेको आहे जामशोरे ज़िले जी कंहिं बि पुलिस जेको उनखे गिरफ़्तार न कयो। अजायो ख़बरूं मीडिया ते हलाई पियूं वञनि त उनखे गिरफ़्तार कयो वियो आहे। हिन वक़्तु जेको आहे मंसूर अली सूमरे तरफ़ां जेको उहा तरदीद कई वई त मूंखे कंहिं बि गिरफ़्तार न कयो। मां घर में मौजूदु आहियां। जी ठीकु आहे। अज़ीम बारी जो अपडेट करण लाइ आवाज़ जी महिरबानी।